वालेकुम नाज़रीन, खबर शामिल कजे थी मोरो खां रिपोर्ट अदायन दर्शाई। मोरो में स्टेप फाउंडेशन सदस्य शाइस्ता बलोच जे पहुचण ते शानदार इस्तक़बाल कयो वियो। आयल महिमाननि मथां गुल निछावर कया विया ऐं सिंध जी सोकड़ी अजरक जा तोहफ़ा पेश कया विया। मोरो जे कारोबारी मोज़िज़ शख्सियत ज़फ़र अली भट्टीअ पारां मोरो जे अलमिन रेस्टोरेंट ते हिकु पुरवकार प्रोग्राम सां गॾु आजियाणो ॾिनो वियो। इन मौक़े ते स्टेप फाउंडेशन जे मरकज़ी सदर मैडम शाइस्ता बलोच मोरो टाइम्स न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त स्टेप फाउंडेशन हिकु इदारो आहे जंहिंमें ग़रीब मिस्किन न्याणीअ जी शादीअ में ॾाज स्टेप फाउंडेशन जे तरफ़ां ॾिनो ईंदो आहे ऐं ग़रीब बेपोच मारोड़नि जी मदद कई वेंदी आहे। जंहिं बाद स्टेप फाउंडेशन जी सदर शाइस्ता बलोच मोरो जे कारोबारी शख्सियत हाजी मोहम्मद जतोई जे नौजवान पुट जे विछोड़े ते अफ़सोस इज़हार यकजहती कंदे ताज़ियत करे दुआ घुरी।